करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद मां अगवा थियल ट्रक ड्राइवर बाज़ियाब न थी सघियो। वारसन पारां मुगवी जे भाउ ताउसिन बंबरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। मुगवी फिदा हुसैन बंबरो जी बाज़ियाबी लाइ वारसन पारां नापरकोट थाणे अॻियां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। मुगवी जे वारसन पारां टायरनि खे बाहियूं ॾेई इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। इंडस हाईवे ब्लॉक सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां काफ़ी किलोमीटरनि ताईं गाॾियूं बीहजी वयूं। मुज़ाहिरीन चयो त मुगवी फिदा हुसैन बंबरो खे अगवा थिए 35 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर शिकारपुर पुलिस इंतज़ामिया हिन वक़्त ताईं मुगवी जी बाज़ियाबी लाइ कख बनी बीणो न कयो आहे। आख़िर में मुगवी मुज़ाहिरीन SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुगवी ट्रक ड्राइवर फिदा हुसैन बंबरो जी तुर्त बाज़ियाबी जो पिणु मुतालबो कयो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।